अस्सलाम वालेकुम दोस्तो, हीअ आहे नंढड़ो व्लॉग। जीअं त सुबुह जे टाइम ॿियनि खे बुख लॻे न लॻे पर मूंखे ज़रूरु लॻंदी आहे, त मां वञा थो दुकान जी तरफ़। अचो मूंसां दोस्तो, मुंहिंजे घर खां तक़रीबन 300 मीटर ते बकालो आहे जिते वञी सामान मानी ऐं भाॼी वठणी पवंदी आहे। हीअ आहे सुपर मार्केट ज़ियाद। हिते हर शइ घिड़ी पंहिंजे पाण हथनि सां खणणी पवंदी आहे। पोइ मूं खईं रियाल जी मानी। रियाल जी मानी खणण खां पोइ सोचियुमि त ॿियो छा वठिणो आहे। पोइ आयुमि, मूंखे वठिणो आहे सावा मिर्च। रियाल में ठहियल हुयूं गठरियूं सावन मिर्चनि जूं, पर हिन जे अंदरि ॻाढ़ा मिर्च बि हुया। काउंटर ते सामान रखी थोरो अंदरि विज़िट कयुमि। मां सोचियुमि पिए कुझु मथां यादि अची वञे जेको मूंखे पंहिंजे लाइ वठिणो हुजे। पोइ सोचियुमि त पोइ हिकिड़ी वठिणी आहे पेप्सी, जेका मानी खाई मथां पीअणी पवंदी आहे। पेप्सी हूंदी आहे इसराइल जी, इन करे मां किन्ज़ा पीअंदो। सही हिसाब ॾेई पोइ निकितासीं ॿाहिरि। पोइ वञा पियो घर जी तरफ़। घर पहुचण खां अॻु में सेठ फ़ोन कई, याको वञो नाश्तो वठी अचु। पोइ कईसीं गाॾी खे स्टार्ट ऐं निकिरी पियासीं सेठ जे नाश्ते वठण जे लाइ। दोस्तो, जीअं ॿुधाईंदो न त पंहिंजो नाश्तो इते ई छॾियोसीं ऐं सेठनि जे नाश्ते जी पचर शुरू कईसीं। हिते ईअं ई हूंदो आहे, अगरि तूं मानी पियो खाई त अधु गिरह बि खाई हथ पट बाबा निकिर पंहिंजे मालिक जो कमु कर, पोइ अचे पंहिंजी मानी। असां हलूं था उते जिते असांखे नाश्तो वठिणो आहे। तेसि ताईं तव्हां ॿुधायो त मुंहिंजो वीडियो कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहियो। दोस्तो, चवंदा आहिनि त जिदो जिदो आहे पर मको बि घटि न आहे। मको बि तमामु ख़ूबसूरत शयुनि सां भरियल आहे। पहिरीं ॻाल्हि त हिते बैतुल्लाह आहे ऐं मके मुकरमा में माशाअल्लाह बरकत और रहमतूं अलाह जूं वसंदियूं आहिनि। ऐं हिते हिकु नमाज़ जो चवंदा आहिनि त लखु नमाज़ सवाबु आहे। ऐं दुआ कयो त इंसान खे अलाह साईं पंहिंजे वतन में रोज़ी ॾिए। पराए मुल्क में ऐं अकेलो रहणु ॾाढो ॾुखियो आहे। हिते आहे त दुनिया जो सभु सुख, पर वतन वतन हूंदो आहे। दोस्तो, असां पहुतासीं हुन दुकान ते जितां नाश्तो वठिणो हो। हितां कयोसीं नाश्तो पिकअप ऐं वापसि मोटियासीं घर जी तरफ़। घर खां तक़रीबन 7 मिंटनि जी लोकेशन में हुयो नाश्तो, जितां असां नाश्तो वरितोसीं। सेठ जी मानी लिफ्ट में रखी। सेठ चयो, याको मुंहिंजी गाॾी हीअ बीठी आहे, इनखे खाइणो वञिणो आहे मिस्त्री वटि। वरी इहा गाॾी काहे निकितासीं मिस्त्रीअ ॾे। मिस्त्रीअ ते पुॼंदे मूंखे तक़रीबन 11 थियण वारा हुआ। दोस्तो, मको अक्सर जबलनि ते ठहियलु आहे। जबलनि खे भञी ऐं घर ठाहिया विया आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां काबे जे चारी तरफ़ फिरंदो रहंदो आहियां अक्सर। पोइ असां पहुतासीं डॉक्टर वटि। मां चयो, हीअ वठि पंहिंजी चाबी। पोइ असां कयोसीं गाॾी खे बाए बाए ऐं निकिरी पियासीं वापसि टैक्सी ते पंहिंजे घर। दोस्तो, उमेद आहे तव्हांखे व्लॉग पसंदि आयो हूंदो ऐं